अस्सलाम वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथी उम्मीद तव्हां ख़ुशि ऐं बाश हूंदा दोस्तो घणे टाइम खां पोइ 4-5 ॾींहंनि खां पोइ जेको आहे हाज़ुर थिया आहियूं पर जेको इन मसइले थोरो परेशानी जे करे असांजे साथी फोत थियो उन जे करे मां वीडियो कोन ठाहे सघियुसि साथी असांजो छो फोत थियो कीअं थियो यूट्यूब जी क्राइटेरिया जे करे असां हिन ते कोन था ॻाल्हाए सघूं बाक़ी हीअ जेको आहे उन जे करे 4-5 ॾींहं मां वीडियो न ठाहे सघियुसि 5-6 ॾींहं माज़रत हाणे तव्हां ॼाणो आहियूं किताब आहिनि सो हीअ 2 नावल आहिनि फ़ाही घाट बिठल औरत ऐं धुंधला दायरा पंजाबी नावल नगार अब्दुल हकीम अब्दुल रऊफ़ कियानी ऐं डॉक्टर नावल सादावी डॉक्टर साथियो डॉक्टर नावल सादावी जो हीअ नावल 0 पॉइंट पर खड़ी औरत उर्दू में तव्हां ॼाणो मां जेको आहे सो तबसरो पेश करे चुको उन जो मां लिंक बि डिस्क्रिप्शन में ॾींदुसि वधीक जेको तबसरो उर्दू में ई पढ़णु चाहियो त उर्दू में पढ़ी सघो था الطاف मलकाणी सुठो तर्जमे निगार आहे सुठा किताब तर्जुमो कंदो मां इन हिसाब सां वठी आयुसि बाक़ी नावल बि ॾाढो भलो आहे ॾिसूं त उहो उर्दू वारो रस चस हिन में मौजूदु आहे या न जीअं मूंखे ॾाढो मिस्र जे पस मंज़र में हिकु औरत जी कहाणी किथां आहे उन पर नावल आहे साथियो किताब असांजा बहितरीनु दोस्त आहिनि वीडियो ऐं किताब में तबसरे करण वक़्त में अर्ज़ु कंदो हलां त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त मुंहिंजे लाइ सुठे थींदी मुंहिंजी महिनत सजाई वेंदी बाक़ी राज़ जा राणा आहियो ॾिसो लाइक कयो कमेंट कयो नथा कयो का ज़बरदस्ती न आहे कंदव त तव्हांजा लख लाइक छो त अहिड़ियूं इलाही वीडियो ॾिसो था इलाही सब्सक्राइब कयो था हिन में का बि हद मुक़ररु कोन्हे त केतिरी सब्सक्राइब करे सघो था हीअ बि कंदा त तव्हांजा वॾा लख लाइक थींदा अॻिते हाणे वीडियो खे वधाईंदा हलूं हीअ नावल फ़ाही घाट ते बीठल औरत 0 पॉइंट पर खड़ी औरत उर्दू में नावल जो सिंधी तर्जुमो इंग्लिश में वुमेन 8.0 जो तर्जुमो डॉक्टर नवाल सादावी الطاف मलकाणी साहब किताब ते थोरी ॻाल्हि ॿोल हीअ नावल 0 वुमेन 8.0 पॉइंट जेको आहे सो थोरी मिस्टेक आहे हीअ हिते पॉइंट आहे हिते पॉइंट जेको आहे सो पॉइंट लिखियो वियो आहे सो इहा प्रूफ जी मिस्टेक आहे अहिड़ो नावल जंहिंमें कंहिं बि समाज में औरत सां बराबरी वारे समाज सलूक जी किथा बयानु थियल आहे हिन नावल जी लेखक आहे डॉक्टर नवाल लेखक नावल सां जो तालुक़ु मिस्र सां आहे हू अरब दुनिया जी मशहूरु लेखक आहे हिन लेखक हुअण जो तौरु जेके नफ़रतूं भोॻियूं या दर्द भोॻिया उहो हिकु अलॻि दास्तान आहे पर हीअ नावल जॾहिं बि अरब ॿोली में शाये थो त मिस्र में हिन नावल ते पाबंदी लागू कई वई हीअ नावल ख़िलाफ़ु अरब दुनिया में वॾो एहतजाज कयो वञो एतिरो पर हीअ नावल लिखंदड़ लेखक नावल जी हीरोइन फिरदोस जीअं औरतां जेल में क़ैद जा ॾींहं काटणा पिया हीअ नावल न रुॻो अरब समाज आहे पर दुनिया जी हर उन समाज जी अकासी पेश कंदड़ आहे जंहिं समाज में औरत खे इंसान नथो सम्झो वञे हिन खे बसि घर हलाइण ॿारनि पालण जी मशीन सम्झो वञे थो या वरी मार्केट में वकिरे जो वखर हीअ मिस्री नावल दुनिया जे केतिरनि ॿोलियुनि में तर्जुमो थी चुको आहे 1982 में हीअ किताब जो फ्रांसी तर्जमे खे फ्रांस जे वॾे अदबी इनाम सां नवाज़ियो वियो हिन नावल जे बारे में तव्हां थोरी राय पढ़ी सम्झी विया हूंदव त वुमेन 8.0 पॉइंट दोस्तो मां बार चवंदो आहे त प्रूफ जूं ग़लतियूं न कयो एॾो कमु था कयो हाणे हिते ॾिसो न वुमेन 8.0 हाणे हिते ॾिसो वुमेन 8.0 पॉइंट फ़ाही घाट ते बीठल औरत 0 पॉइंट पर खड़ी औरत उर्दू में ई आहे हाणे पॉइंट 8.0 पॉइंट 0 छा माना तव्हां कीअं था कमु हलायो दोस्तो थोरो ध्यानु ॾियो टाइटल ते प्रूफ ते सम्झनि था त ग़लतियूं थियनि थियूं इदारे फ़ोन नंबर ॾियां थो राब्तो करे घुराए सघो था एड्रेस आहे ॾस पतो आहे हीअ कॉन्टेक्ट नंबर आहे कॉल करे घुराए सघो था उमेद तव्हां 50% ते ॾींदो हिन जी क़ीमत 500 रुपया आहे बसि अलाह पब्लिशर खे होश ॾींदो हीअ रंग बिरंगी काना मां जेका औरत जी वजूद कढी छॾे त काना समूरी रंगीन ऐं ख़ूबसूरती पाण मां ख़तमु थी इन हक़ीक़त खां को इनकार न कंदो त हिन जान फना जो समूरो काना औरत जे वजूद खां नामुमकिन आहे औरत आहे जेका हिन काना रंगनि ख़ुशि मोहबत शफ़क़त तकलीफ़ जी देवी आहे बिल्कुलु इन खां को इनकार न आहे हीअ मिस्री नावल दुनिया जे केतिरनि ई ॿोलियुनि में तर्जुमो थी चुको आहे 1982 में किताब तर्जुमो फ्रांस वरी हीअ नावल मज़हबी ऐं जागीरदारी निज़ाम जो औरत जी समाज ऐं नफ़सियात जी हालत खे पधिरो कयो थो ऐं समाज जे हाकमनि खे संदन मकरूह चेहरो ॾेखारे थो शायदि ही मिस्र में हीअ नावल पाबंदी लागू हिन नावल ख़िलाफ़ वॾो एहतजाज हीअ जेको थोरो अॻु में मां बैक टाइटल ते तव्हां ॼाणो ॻाल्हि करे आयसि पनो सही आहे किताब ठीकु आहे पर जेको आहे सो मां अर्ज़ु कंदो हलां
128 पेजिस आहिनि ऐं क़ीमत 500 आहे। हिन जी क़ीमत हक़ीक़ी 400 हुजणु घुरिजे हा या 350, पर छा कयो पने महांगे जे करे हाणे पनो सस्तो थियो आहे, पर वरी हिन खे चवंदा त नखरा शुरू थी वेंदा पब्लिशर जा। पोइ वरी पढ़ंदड़ चए पढ़ंदड़ वठे कोन थो, पढ़ंदड़ नावल किताब खपनि कोन था। अगरि किताब नथा खपनि त पोइ धंधो बंदि कयो, बार बार किताब छो था छपारायो। ऐं हीअ वरी ॿियो नावल आहे धुंधला दायरा हकीम अब्दुल जेको आहे सो सही इन खे मूं न पढ़ियो आहे अॻु में कॾहिं बि। सिर्फ़ु यूसुफ सिंधी नाले यूसुफ सिंधी जे करे नाले जे करे यूसुफ सिंधी सुठा तर्जुमा कंदो आहे, सुठो जेको आहे सो लेखक आहे यूसुफ सिंधी, जेको अॻु में तव्हां इन खे वाक़िफ़ु हूंदो। हीअ जेको आहे सो इदारे खां कॉल करे इन खां घुराए सघो था। 400 रुपया क़ीमत आहे हिन जी, ऐं हिन जा पेजिस 112 ऐं हिन जी क़ीमत 300 हुजणु खपे, पर पब्लिशर खे केरु चए। मां अॻु में इहा ॻाल्हि कई। हकीम अब्दुल न हिकिड़ो कहाणी का हिकु सुठो नवी नावल नवीस ऐं बहितरीनु दोस्त पिणु आहे। हू हिकु सचो खरो मोहबती माण्हू आहे। हकीम साहिब सां जॾहिं हाकर दोस्ती जो रस्तो थियुमि तॾहिं खां ईअं महसूसु थींदो ॼणु त हिकु क़िस्म ॿ जान आहियूं। जीअं हकीम साहिब ख़ुदि नफ़्सनाज़ हकीम आहे, तंहिं करे असां भलो माण्हू हूंदो तुंहिंजे लाइ हूंदो भलो माण्हू, ॿियनि जे लाइ कीअं आहे छा आहे का ख़बर न आहे। पर नावल कीअं आहे यूसुफ साईं पढ़ी ज़रूरु मां राय रखंदुसि त नावल कीअं आहे। बाक़ी हीअ मुल्क पब्लिकेशन वारा असांजा लेगारी भाइर आहिनि ऐं उन्हनि खे हीअ ड्रेस पतो आहे। तव्हां घुराइणु चाहियो वठणु चाहियो तव्हांखे उमेद त तव्हांखे 50% ईंदो। यूसुफ सिंधी अदब तोड़े समाज में कंहिं बि तारीफ़ मोहता आहिनि। असां सरगर्मी ख़िदमत कंहिं बि शऊर रखंदड़ माण्हू खां ॻझूं न आहियूं। यूसुफ सिंधी सीनियर अदीब जो मुतरब आहे। संदसि शख़्सियत खां खोड़ सारियूं ख़ूबियूं आहिनि। हू बहितरीनु इंसान दोस्तनि जो दोस्त न रुॻो पर यारी निभाइण जो बि ॼाणे थो। ॿियो पासो बि आहे पराए किताब ॿियनि जे नाले सां छपराईंदो आहे। यूसुफ सिंधी चए थो त धुंधला दायरा हकीम अब्दुल जो नावल पीर परस्ती मुफ़्त जे माल ते मची मवार थियल ख़ानकाई पीरनि पिंडतनि मुलनि ऐं मुर्शिदनि जे असली रूप खे ज़ाहिर करे पधिरो करे थो। अहिड़नि बुछड़नि किरदारनि खे ज़ाहिर करे थो जेको मुंहं में त मूंसां अंदरि में इब्लीस आहिनि। धुंधला दायरा अबोझ ऐं मज़लूम माण्हुनि खे बग़ावत ते उभारे थो, जेके अहिड़नि बुछड़नि शैतानी नूरानी चेहरनि ते बंबलजी अचनि था। हकीम साहिब हिन खे अॻु हिकु कहाणी किताब बर्फ़ में सड़ंदड़ माण्हू मुंहिंजे हथां तर्जुमो थी पढ़ंदड़ ताईं पहुची चुको आहे। उन खां सवाइ असां कहाणी किताब प्याला मां बि के कहाणी जा तर्जुमा कया अथमि जेके मुख़्तलिफ़ में छपियूं आहिनि। हकीम साहिब जी कहाणी किताब बर्फ़ में सड़ंदड़ माण्हू जीअं असां हीअ नावल धुंधला दायरा पिणु पक अथमि त सिंधी पढ़ण खे पसंदि ईंदो। दोस्तो हीअ ॿई नावल ॿई तर्जुमा केतिरा भला आहिनि। हीअ त भलो आहे फ़ाही घाट ते बيٺल औरत वुमेन एट 0 ऐं बाक़ी धुंधला दायरा ख़बर न आहे कीअं आहे। सभु कुझु तव्हांजे आॾो आहे। आख़िर में वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त वॾा वड़।